वफाकी वज़ीर मोहसिन नकवी जो गडियल क़ौम जे हेडक्वार्टर जो दौरो सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ गडियल क़दम खणण जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट गडियल क़ौम जे अमन मिशन लाइ पाकिस्तान जे मिशन जो अंग वधाइण ते इतफ़ाक़। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी चयो पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में अॻुवाणी जो किरदारु अदा करे रहियो आहे। सिंध में 20 कलाक ताईं बदतरीन लोड शेडिंग अवाम की जिंदगी आसां बणाए छॾी आहे। लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीर ग़लत बयान ॾिनो त 10 कलाक लोड शेडिंग आहे। हुकूमती तरजीह अवाम खे रिलीफ ॾियण ते हुअणु घुरिजे। वफ़ाक़ी सूबाईंदड़ मुआशी प्लान जोड़नि ऐं गैर ज़रूरी सब्सिडी ख़त्म थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी जे अॻुवान शाज़िया मरी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। शाज़िया मरी चयो त सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जी मज़बूती लाइ पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी को बार-बार अवाम खे रिलीफ ॾियण जो चई रहियो आहे। ईंदड़ बजट हारी दोस्त बजट हुअणु घुरिजे। हारी मुल्की मईशत में करंगी जी हली आहे। हारी आसमान तां चंड ऐं तारा लाहे ॾियण जो नथा चवनि ऐं ईअं चवनि था त खेनि खीर जूं नदियूं पाए ॾियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त जाली नंबर प्लेट इस्तेमालु करणु ॾोह आहे। घटि में घटि 1 साल सज़ा ॾियारण लाइ कानून साज़ी कई वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते जो आला सतही इजलास प्रीमियम नंबर प्लेट्स जी तयारी जे हवाले सां अॻुभराई जो जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर पारां प्रॉपर्टी टैक्स प्रोफेशनल टैक्स ऐं ॿियनि टैक्सिस जो हदफ़ मुकमल करण जी हिदायत। ड्यूटी में कोताही कंदड़ मुलाज़िमनि खे मुअतल करण जी हिदायत। पाकिस्तान ऐं चीन जो सीपेक जी अपग्रेडेशन ते इतफ़ाक़। चीनी राजधानी बेजिंग में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी सदर शी जिनपिंग सां डिघी मुलाक़ात कई। ॿिन्ही मुल्कनि जा वज़ीर ऐं आला इख्तियारूं बि मौजूदु हुयूं। मुलाक़ात में ॿिन्ही अख़बारनि तरफ़ां सियासी सिक्योरिटी इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापा वधाइण बारे अज़्म जो इज़हार कयो। अफ़गानिस्तान फ़लस्तीन फालरल कश्मीर ऐं ॾखण एशिया जी सूरतहाल ते बि ॻाल्हि ॿोल। उन खां पहिरीं ॿिन्ही मुल्कनि टेलीविज़न फिल्म ट्रांसपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर सनती ज़राअत जे मुफ़ावती यादाश्तनि ऐं मुआहिदनि ते सयूं कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी हमनसब ली चौक सां वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात कई। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे आइनी इदारे क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो सरबराह मुक़ररु करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो चेयरमैन ऐं चइनी सूबनि जा वॾा वज़ीर मेंबर हूंदा। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार बि मेंबर मुक़ररु। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, मनसूबाबंदी वारो वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल ऐं बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ मेंबर हूंदा। 10 जून ते इजलास तलब। इज्जत खे छो रसाइण ख़िलाफ़ पंजाब असेंबली में मंज़ूर थियल बिल कानून बणिजी पियो। वक़्ती गवर्नर मलिक मोहम्मद अहमद खान बिल ते सही करे छॾी। लाहौर जे सहाफ़ियुनि जो एहतजाज। सहाफ़ी अख़बारनि जो चवणु आहे त गवर्नर खे मोकल ते रवानो करे वक़्ती गवर्नर खे सही कराई वई। सहाफ़ियुनि सां धोखो थियो आहे। जल्दी एक्शन कमेटी जो इस्लाह सदाए ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। कराची में गैर तरबियत याफ़्ता सिक्योरिटी गार्ड जे हथ में हथियार शहरियुनि जी मौत जो परवानो बणिजी वियो। नॉर्थ कराची में गैर तरबियत याफ़्ता सिक्योरिटी गार्ड मामूली तकरार तां किचिरो छोड़ींदड़ नौजवान खे क़त्ल करे फरार थी वियो। वाक़े जा CCTV फुटेज मंज़र आम ते अची विया। पुलिस ख़ानगी कंपनी मां 3 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। जवाबदार गार्ड जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी। कुझु ॾींहं अॻु सख़्ती हसन वारे इलाइक़े में हिकु ॿी सिक्योरिटी गार्ड क्रिकेट मैच जी वीडियो ठाहींदड़ घर जे अकेले कमाईंदड़ यूट्यूबर साद जी हयाती खसे वरिती हुई।
कराची में वेल्डिंग दौरान टैंकर में धमाको, एक जड़ो मार्ची पियो, एक जख्मी पुलिस जो चमलाहित शीरी जना कॉलोनी में वेल्डिंग दौरान टैंकर में धमाके के नतीजे में एक जड़ो मार्ची पियो, एक शख्स जख्मी हुआ है। फायर ब्रिगेड तलब। मुल्क के मुख्तलिफ इलाक़न में अज मौसम गरम रहंदो। मौसमियात खाते जे चोणायत कराची में वध खां वध गर्मी पद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। लाहौर जो गर्मी पद 35, सखर 33, हैदराबाद 32, इस्लामाबाद 31, नवाबशाह ऐं फैसलाबाद में 30 रिकॉर्ड कयो वियो। सिंध, पंजाब, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जे कुछ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात जी अॻकथी। गडियल कॉमन गजा में हज़ारे ॿारनि जे क़त्लेआम ते इसराइल के ब्लैकलिस्ट करे छॾियो। लिस्ट ऑफ शेम में शामिल गडियल कॉमन जे हिकु उहिदेदार जो चवणु आहे त गजा में इसराइल जे हमलनि में हिन वक़्त ताईं 15,000 खां वधीक ॿारड़ा मारिजी चुका आहिनि। UN ब्लैकलिस्ट में रूस, अफगानिस्तान, सोमालिया, शाम, यमन, दाइश ऐं बोको हराम शामिल आहिनि। That is high up in the air. The keeper's after it. There's a fielder underneath it. The catch is taken. T20 वर्ल्ड कप में एक ॿियो वॾो अपसेट। अफगानिस्तान न्यूज़ीलैंड खे 84 रन तां हाराए छॾियो। 160 रन जे हदफ़ में केवी टीम 75 रन ते आउट। अफगानिस्तान जे कप्तान राशिद खान ऐं फास्ट बॉलर फज़ल हक जी ज़बरदस्त बॉलिंग। ॿिन्ही ॼणनि 4-4 विकेटूं वरितियूं। अफगानिस्तान जे रहमानुल्लाह गुरबाज़ जी शानदार बैटिंग। 5 छक्का ऐं 5 चौकनि जी मदद सां 80 रन ठाहियूं। हिकु ॿी दिलचस्प मुक़ाबले में बांग्लादेश श्रीलंका खे 2 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेश 125 रन जो हदफ़ 19 ओवर्स में हासिल करे वरितो। अमेरिका का हराइण बाद पाकिस्तान क्रिकेट टीम सुभाणे रिवायती मुखालिफ भारत से मालूट लुटकाईंदी। भारत खिलाफ मैच का पाकिस्तान क्रिकेट टीम के स्टेडियम में प्रैक्टिस न मिलंदी। कौमी टीम प्रैक्टिस सेशन काउंटियाग पार्क में कंदी। पाकिस्तानी वक्त मुताबिक प्रैक्टिस सेशन अॼु राति 9:30 बजे शुरू थींदो। समारोह में 2 हफ़्ता अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो। समारोह शहर जी टांकी पाड़े जो रहवासी रायचंद 2 हफ़्ता अॻु 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थी पियो हो, जंहिं अॼु सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। घर भातियुनि में रोजराड़ो। लाड़काने में 62 माण्हुनि जे मुबीना तौर तशद्दुद सबब फौती बेनुज़बान सिकंदर सेड़ो जो लाश SSP चौक ते रखी धरणो। कोट शहर मोहम्मद सेड़ो जे रवासी मुसारिन जो चवणु आहे त 62 माण्हू सिकंदर सेड़ो खे तशद्दुद करे क़त्ल कयो। पुलिस वफ़ादार गिरफ़्तार न पई करे इख़्तियारू बिना ते नोटिस वठी इंसाफ़ कनि।